मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 15 सबक 16 वोल्ट मीटर। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे वोल्ट मीटर। हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था जेको आहे वोल्ट मीटर। ऐं हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन अ वोल्ट मीटर एंड एक्सप्लेन इट्स पर्पस इन एन इलेक्ट्रिक सर्किट। यानी वोल्ट मीटर जो तारुफ़ ऐं बरक़ी सर्किट में उन जे मक़सद जी वज़ाहत करणु। ॿी पॉइंट में चवे थो डिस्क्राइब द कंस्ट्रक्शन ऑफ अ वोल्ट मीटर यूज़िंग अ गैल्वानोमीटर एंड हाई रेजिस्टेंस। यानी गैल्वानोमीटर ऐं वॾी रुकावट खे इस्तेमालु कंदे वोल्टमीटर जी बनावट बयानु करणु। Why we study this? ये असां छो था पढ़ूं? By studying this, we will understand that voltmeter helps us measure the potential difference between 2 points in an electric circuit accurately. Knowing the voltage is important to understand how electrical devices operate and to ensure they work safely and efficiently. The study of voltmeters helps students learn proper circuit connections and prevents damage to electrical components. ही मौज़ू पढ़ण सां असीं उहो सम्झंदासीं त वोल्टमीटर बरक़ी सर्किट में ॿिनि नुक़्तनि विच में मख़फ़ी फ़र्क़ खे दुरुस्त नमूने मापण में मदद करे थो। वोल्टमीटर जे बारे में ॼाणणु उन लाइ ज़रूरी आहे त जीअं उहो सम्झी सघिजे त बरक़ी औज़ार कीअं कमु कनि था ऐं उन ॻाल्हि खे यकीनी बणाए सघिजे त उहे महफ़ूज़ ऐं बहितर नमूने हली रहिया आहिनि। वोल्टमीटर जो मुतालियो शागिर्दनि खे सर्किट जा सही कनेक्शन सिखण में मदद ॾिए थो ऐं बरक़ी हिसनि खे नुक़सान पहुचाइण खां बचाए थो। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था जेको आहे वोल्टमीटर। ऐं हिन खां पहिरीं असीं एमीटर जे बारे में डिस्कस कयोसीं, तो हींअर असीं जेको आहे त वोल्टमीटर जे बारे में डिस्कस कंदासीं। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त कॾहिं बल्ब तेज़ रोशनी ॾींदो आहे ऐं कॾहिं आहिस्ते थी वेंदो आहे? छा तव्हांजे एक्सपीरियंस में इहा शइ गुज़री आहे त जॾहिं असां कंहिं जेको आहे त म्यूज़िकल प्रोग्राम या कंहिं शादीअ में वेंदा आहियूं त उते जेको आहे त लाइटियूं लॻल हूंदियूं आहिनि जेके कॾहिं डिम थींदियूं आहिनि, कॾहिं फुल ॿरंदियूं आहिनि। या इलेक्ट्रिशियन खे कीअं ख़बर पवे थी त बैटरी कमज़ोर आहे या मज़बूत आहे, यानी उन में चार्ज फुल आहे या हू कमज़ोर थी वई आहे? तो इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु हिकु सादे पर अहम औज़ार में आहे जंहिंखे वोल्टमीटर चयो वञे थो। हाणे वोल्टमीटर जो इस्तेमालु असां कीअं कंदा आहियूं ऐं उन जो किथे किथे थिए थो ऐं उन जी वर्किंग कीअं आहे, अचो त इन खे सम्झण जी कोशिशि कयूं था। सभ खां पहिरीं असां वोल्टमीटर जी डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो, त इन जी डेफिनेशन में चवे थो अ वोल्टमीटर इज़ एन इलेक्ट्रिकल डिवाइस that measures the potential difference in volts between 2 points. यानी वोल्टमीटर हिकु अहिड़ो औज़ार आहे जंहिंजी मदद सां असां कंहिं बि सर्किट में ॿिनि पॉइंट्स जे विच में मख़फ़ी फ़र्क़ खे वोल्ट में मापे सघूं था। हाणे जेकॾहिं असां कंहिं बि सर्किट जी ॻाल्हि कयूं या असां कंहिं बि बैटरी जी ॻाल्हि कयूं या असां कंहिं बि जेको आहे त डिवाइस जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त जेके बि असांजा इलेक्ट्रिकल डिवाइसिस आहिनि उहे मुख़्तलिफ़ वोल्टेज ते हलंदा आहिनि। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां मोबाइल जी बैटरी जी ॻाल्हि कयूं त मोबाइल जी बैटरी जेका हूंदी आहे उहा 3.7 वोल्ट खणंदी आहे। या उन खां बाद में जेका असांजी कार जी बैटरी हूंदी आहे उहा 12 वोल्ट ते ऑपरेट थींदी आहे। या उन खां पोइ घर में जेका असां वटि बिजली ईंदी आहे त उन जी जेका वोल्टेज हूंदी आहे उहा 220 वोल्ट हूंदी आहे। त अहिड़े नमूने सां हर हिकु एप्लायंसिस जा पंहिंजा वोल्टेज हूंदा आहिनि, यानी उहा कंहिं मख़सूस वोल्टेज ते ऑपरेट थींदी आहे। ठीकु आहे। हाणे एमीटर जॾहिं असां पढ़ूं पिया त उन में असां करंट जी ॻाल्हि कईसीं। ठीकु आहे। ऐं उन खां पहिरियों जेका जॾहिं असां गैल्वानोमीटर खे डिस्कस कयोसीं त उन में बि असां करंट जी ॻाल्हि कईसीं, पर उहो जेको आहे स्मॉल करंट हुयो, 1 मिली एम्पियर खां 10 मिली एम्पियर ताईं। ऐं उन खां बाद में जॾहिं असां एमीटर जी ॻाल्हि कईसीं त एमीटर में असां वरी एम्पियर में करंट खे मापियूं पिया, पर उन ॿिन्ही डिवाइसनि में असां वोल्ट जी ॻाल्हि न कईसीं, पोटेंशियल डिफरेंस जी ॻाल्हि न कईसीं।
त हिते जेकॾहिं असांखे कंहिं बि डिवाइस में वोल्टेज मालूम करणा आहिनि त उहो केतिरे वोल्टेज ते ऑपरेट थिए थी, या ही सही आहे या ग़लति आहे, ठीकु आहे, या हूअ असांजी डिवाइस सड़ी वई आहे, त इनखे मालूम करण जे लाइ असां जेको आहे त वोल्टमीटर जो सहारो वठंदा आहियूं। या आम लफ़्ज़नि में असां हीअं बि चई सघूं था, अ वोल्टमीटर फेल्स us how much electrical pressure is pushing the charges through a circuit। यानी वोल्टमीटर असांखे इहो ॿुधाईंदो त जेके असांजूं चार्जिस आहिनि उहे केतिरियूं जेको आहे त पुश थींदियूं कंहिं सर्किट में। छो त वोल्टेज छा हूंदी आहे, बेसिकली उहो जेको आहे त एनर्जीअ जो डिफरेंस हूंदो आहे, ठीकु आहे, त माना कहिड़े तरफ़ खां एनर्जी कहिड़े तरफ़ वञे थी, ठीकु आहे, चार्जिस ते ज़ोर जेको आहे त उहो केतिरो थो पए फ्लो थियण में। सभ खां पहिरीं असां वटि जेको सुवाल आहे उहो आहे, वाई डू वी नीड अ वोल्टमीटर, यानी वोल्टमीटर जी असांखे ज़रूरत छो पई। इन जे लाइ चवे थो त चेक वेदर अ बैटरी इज चार्ज और डिस्चार्ज। वोल्टमीटर न हुजण सां असांखे इहा ख़बर न पइजी सघंदी त बैटरी चार्ज आहे या न आहे। ॿी जेका पॉइंट आहे उन में चवे थो कंपेयर वोल्टेजिस अक्रॉस डिफरेंट कंपोनेंट्स, यानी सर्किट जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो वोल्टेज मालूम करण जे लाइ असांखे वोल्टमीटर जी ज़रूरत पवंदी। उन खां बाद में टीं पॉइंट में चवे थो डिटेक्ट फॉल्स इन इलेक्ट्रिकल सर्किट्स, यानी सर्किट में बरक़ी ख़राबियुनि खे सुञाणण जे लाइ असांखे वोल्टमीटर जी ज़रूरत पवंदी। उन खां बाद में पहिरां वारो लास्ट जेका पॉइंट आहे उन में चवे थो द स्टडी इलेक्ट्रिकल लॉज लाइक ओम्स लॉ, यानी जेके असांजा माना बिजलीअ सां तालुक़ु रखंदड़ लॉज आहिनि, कानून आहिनि, उन्हनि खे पढ़ण जे लाइ बि असांखे, उन्हनि खे सम्झण जे लाइ बि असांखे वोल्टमीटर जी ज़रूरत पवंदी आहे, जीअं ओम्स लॉ वग़ैरह। ठीकु आहे, तो प्यारा ॿार हींअर असीं हलूं था वोल्टमीटर जे कंस्ट्रक्शन जे तरफ़, त उन जी कंस्ट्रक्शन कीअं थींदी। इन जे लाइ चवे थो अ वोल्टमीटर इज़ मेनली मेड फ्रॉम, हाणे वोल्टमीटर जेको आहे उहो जेको आहे त ॿिनि शयुनि जो ठहियलु हूंदो आहे। सभ खां पहिरीं गैल्वानोमीटर, ऐं उन खां पोइ उन गैल्वानोमीटर सां असां कनेक्ट कंदा आहियूं हिकिड़ो हाई रेजिस्टेंस उन जी सीरीज़ में। जॾहिं असां गैल्वानोमीटर सां हिकिड़ो हाई रेजिस्टेंस सीरीज़ में कनेक्ट कंदासीं त असांजो वोल्टमीटर तयारु थी वेंदो। ठीकु आहे, हाणे जीअं जहिड़े नमूने सां असां एम्पमीटर ठाहियूं पिया, उन में छा पिया कयूं, असां गैल्वानोमीटर सां पैरेलल में जेको आहे असां वरी हिकिड़ो रेजिस्टेंस लॻायूं पिया, जंहिंखे असां शंट रेजिस्टेंस चऊं पिया, त उनखे वरी असां हिकिड़े बॉक्स में बंदि पिया कयूं, उहो असांजो एमीटर थी वियो। पर वोल्टमीटर ठाहिण जे लाइ असां छा कंदासीं, रेजिस्टर खे गैल्वानोमीटर सां जेको आहे त सीरीज़ में लॻाईंदासीं। इहो तव्हांजो सवाल एमसीक्यू जे पॉइंट ऑफ व्यू खां ईंदो आहे, त पोइ पुछा कंदा आहिनि त जॾहिं असां गैल्वानोमीटर सां सीरीज़ में रेजिस्टर लॻायूं त कहिड़ो डिवाइस ठहंदो, या वरी ईअं बि ॾींदो आहे सवाल त असां गैल्वानोमीटर सां पैरेलल में जॾहिं असां कोई रेजिस्टेंस लॻायूं था त पोइ असांजो कहिड़ो डिवाइस ठहंदो। सो जॾहिं असां पैरेलल में रेजिस्टेंस लॻाईंदासीं त उहो असांजो एमीटर ठही वेंदो, ऐं जॾहिं सीरीज़ में असां रेजिस्टर लॻाईंदासीं त असांजो वोल्टमीटर ठही पवंदो। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में छा कंदासीं, असां हिन जेको आहे गैल्वानोमीटर ऐं रेजिस्टर खे पाण में मिलाए करे कंहिं बॉक्स में बंदि कंदासीं, असांजो वोल्टमीटर तयारु थी वियो। हाणे उन खां बाद में ईंदासीं त इन वोल्टमीटर खे कंहिं बि सर्किट में कहिड़े नमूने सां असां जेको आहे त लॻायूं, उनखे लॻाइण जो तरीक़ेकार छा आहे। पहिरीं पॉइंट इहा सम्झो त असां गैल्वानोमीटर सां रेजिस्टेंस खे जेको आहे सीरीज़ में था लॻायूं। ठीकु आहे, इहा पॉइंट ज़हन में रखी छॾियो प्यारा ॿारो, त गैल्वानोमीटर सां हाई रेजिस्टेंस खे कहिड़े तरतीब सां था लॻायूं, सीरीज़ में। ठीकु आहे, हाणे असां चऊं था त असां वरी इन वोल्टमीटर त ठही वियो, हाणे ही जॾहिं वोल्टमीटर ठही वियो असांजो, ठीकु आहे, हाणे उन वोल्टमीटर खे असां सर्किट में कहिड़े नमूने सां लॻाईंदासीं। हाउ टू कनेक्ट अ वोल्टमीटर इन अ सर्किट। इन जे लाइ चवे थो अ वोल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पैरेलल विथ कंपोनेंट whose voltage is to be measured। इते चवे थो त असां वोल्टमीटर जेको ठाहियोसीं उनखे सर्किट में वरी कहिड़े नमूने सां लॻाईंदासीं, पैरेलल। असांखे जंहिं बि कंपोनेंट जो वोल्टेज मालूम करणो आहे, ठीकु आहे, जंहिं बि असांखे कंपोनेंट जो वोल्टेज मालूम करणो आहे त असां छा कंदासीं, उन वोल्टमीटर खे उन सर्किट सां पैरेलल लॻाइणो आहे। पर जॾहिं असां वोल्टमीटर खे ठाहियूं था तॾहिं उन रेजिस्टेंस खे जेको आहे उन रेजिस्टर खे छा कंदासीं, उन गैल्वानोमीटर सां सीरीज़ में लॻायूं। अगरि जेकॾहिं रेजिस्टर असां सीरीज़ में था लॻायूं त वोल्टमीटर थो ठही पवे,
अगरि जेकॾहिं असां रेज़िस्टर खे पैरेलल लॻाईंदासीं त वरी एमीटर थो ठही पए। पर जॾहिं असां वरी कंहिं बि सर्किट में वोल्टेज खे मालूम कंदासीं त पोइ असां छा कंदासीं, हिन वोल्टमीटर खे उन सर्किट में पैरेलल लॻाईंदासीं। ठीकु आहे, सीरीज़ में न लॻाइणो, इनखे असां वधीक अॻिते सम्झण जी कोशिशि कयूं था। ठीकु आहे, सो हिन नमूने सां असांजो डायग्राम ठही पवंदो। हाणे हीउ असांजो वोल्टमीटर आहे। ठीकु आहे, हाणे उन खां पोइ असांखे कंहिं बि जेको आहे त सर्किट जो या कंहिं बि कंपोनेंट जो जॾहिं असांखे वोल्टेज मालूम करणो हूंदो त असां छा कंदासीं, हिन वोल्टमीटर खे पैरेलल लॻाईंदासीं। हाणे मिसाल जे तौर ते हीउ असां वटि हिकिड़ो अननोन लोड आहे। ठीकु आहे, हाणे असांखे ख़बर न आहे त हिन अननोन लोड में केतिरा वोल्टेज आहिनि। ठीकु आहे, पोइ असां छा कंदासीं, हिन वोल्टमीटर खे हिन सां पैरेलल में लॻाईंदासीं। ठीकु आहे, हितां बि कनेक्शन कईसीं, हितां बि कनेक्शन कईसीं, हीअ हाणे पैरेलल में कनेक्ट थी वियो। ठीकु आहे, पोइ छा थींदो त हितां असांजो करंट हीअं फ्लो थींदो ऐं उन खां बाद में हिते असांखे हिन जी जेको आहे त वोल्टेज जी ख़बर पइजी वेंदी। सो इन जे लाइ वधीक चवे थो त इन पैरेलल कनेक्शन द वोल्टमीटर measures the potential difference across the component without disturbing the circuit। हाणे जॾहिं असां पैरेलल में हिनखे लॻाईंदासीं त पोइ छा थींदो त ही वोल्टमीटर जेको आहे असांजी उन सर्किट जी या उन कंपोनेंट जी जेका आहे त पोटेंशियल डिफरेंस असांखे ॿुधाईंदो विदाउट कंहिंजे डिस्टर्बिंग द सर्किट। त माना सर्किट में जेका डिस्टर्बेंस आहे उहा न थींदी, बिना कंहिं डिस्टर्बेंस जे, बिना कंहिं जेको आहे खलल जे असांखे आराम ऐं सुकून सां जेको आहे त वोल्टेज मालूम थी सघे थी। हिकिड़ो एग्जांपल आहे ऐं इन जे लाइ चवे थो द टू measure the voltage across a bulb connect voltmeter across the bulb's terminals। चवे थो त जेकॾहिं बल्ब जो वोल्टेज असांखे मापणो हुजे त पोइ छा कंदासीं त वोल्टमीटर बल्ब जे ॿिन्ही पासनि जे छेड़नि ते लॻाइबो। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं हीउ बल्ब आहे, ठीकु आहे, हीअ असां कोई बि लोड कयो आहे, अननोन लोड आहे, ख़बर न आहे कहिड़ो आहे, पर हिनखे असां कंसीडर कयूं था त बल्ब आहे। ठीकु आहे, त पोइ असां छा कंदासीं, हिन वोल्टमीटर खे उन बल्ब जे ॿिन्ही छेड़नि खां लॻाईंदासीं, ॿिन्ही पासनि खां लॻाईंदासीं। पोइ असांखे छा थींदो त उन बल्ब में जेका वोल्टेज क्रॉस थी थिए या केतिरे वोल्टेज उहो बल्ब खणे थो असांखे हिन वोल्टमीटर ते ख़बर पइजी वेंदी। हींअर असीं हलूं था वरी वर्किंग ऑफ वोल्टमीटर जे तरफ़। सो अगरि जेकॾहिं असां हिन जी वर्किंग जे तरफ़ हलूं, चवे थो वेन वोल्टमीटर इज़ कनेक्ट इन पैरेलल। चए थो त जॾहिं असां हाणे वोल्टमीटर खे पैरेलल कनेक्ट कंदासीं, ठीकु आहे, हाणे मुतवाज़ी तौर हुनखे असां जॾहिं कनेक्ट कंदासीं कंहिं बि सर्किट में त पोइ छा थींदो। सो इन जे लाइ चवे थो त अ वेरी स्मॉल करंट फ्लो थ्रू इट। हाणे चवे थो त जेको असांजो जॾहिं असां हिते वोल्टमीटर लॻाईंदासीं त हिन वोल्टमीटर मां हाई रेजिस्टेंस जे करे तमामु थोरो जेको करंट आहे उहो गुज़रंदो। बकाया करंट असांजो किथां गुज़रंदो, पोइ हिन लोड मां गुज़रंदो। ठीकु आहे, हाणे थोरो करंट छो थो गुज़रे, छो त असां इन वोल्टमीटर खे ठाहिण जे लाइ हिते हाई रेजिस्टेंस लॻायो आहे। ठीकु आहे, ऐं पैरेलल कनेक्ट करण सां असांखे फ़ाइदो कहिड़ो पहुतो थो, उहो इहो पहुतो त पैरेलल कनेक्ट करण सां असांजी जेका वोल्टेज आहे उहा सेम रहंदी आहे, करंट असांजो जेको आहे त डिफरेंट थी वेंदो आहे। ठीकु आहे, करंट असांजो जेको आहे त डिस्ट्रीब्यूट थी वेंदो आहे। पोइ हाई रेजिस्टेंस जे करे जेको आहे त हिन वोल्टमीटर मां करंट असांजो तमामु थोरो गुज़रंदो। ठीकु आहे, बकाया जेको रिमेनिंग करंट आहे उहो असांजो हिन मेन लोड मां गुज़रंदो। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो उन खां पोइ चवे थो त दिस करंट काज़िस स्लाइट डिफ्लेक्शन इन द गैल्वानोमीटर। हाणे छो त हाई रेजिस्टेंस जे करे करंट थोरो थो गुज़रे ऐं गैल्वानोमीटर जेको आहे त छा कंदो, उन करंट खे डिटेक्ट करे सघे थो। ठीकु आहे, छो त असांजो गैल्वानोमीटर सेंसिटिव डिवाइस आहे, ऑलरेडी असां डिस्कस करे आया आहियूं। त पोइ उन करंट खे जॾहिं डिटेक्ट कंदो त डिटेक्ट करण सां छा थींदो, द डिफ्लेक्शन इज़ प्रोपोर्शनल टू द पोटेंशियल डिफरेंस। हाणे छा थींदो त उहा जेका डिफ्लेक्शन थींदी आहे असांजे गैल्वानोमीटर में, उहा डिफ्लेक्शन छो थींदी आहे असांजे उन मीटर ते, ऐं उन मीटर जे उन डिफ्लेक्शन जे शो थियण सां असांखे ख़बर पइजी वेंदी त हाणे हिन सर्किट में जेका आहे पोटेंशियल डिफरेंस केतिरी आहे। ठीकु आहे, हाणे इन जो मतिलबु ईअं थियो त जेको स्मॉल करंट असांजो हेॾां हिन वोल्टमीटर मां गुज़रंदो उहो छा खे रिप्रेज़ेंट कंदो, उहो रिप्रेज़ेंट कंदो पोटेंशियल डिफरेंस खे जेको हिन सर्किट मां गुज़रे थो। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो चवे थो the scale is calibrated directly in volts so we can read the voltage easily। त यानी जेका असांजी स्केल हिते डिफ्लेक्ट कंदी, यानी वोल्टमीटर में जेका असांखे स्केल मिलंदी, जेका असांखे मेजरमेंट मिलंदी, उहा जेको आहे त असांजी छा हूंदी, जेको आहे त वोल्टेज हूंदी। ठीकु आहे,
ऐं असां डायरेक्ट जेको आहे त उनखे मैयर करे सघूं था। हाणे असां जेको आहे त वोल्टमीटर जे रियल लाइफ एग्जांपल जे तरफ़ हलूं था त इन जो जेको रियल लाइफ यूज़ेज आहे उहो किथे आहे। सभ खां पहिरीं चवे थो त डिजिटल मल्टीमीटर्स यूज़ड बाय इलेक्ट्रिशियंस। हाणे डिजिटल जेके असांजा मल्टीमीटर्स हूंदा आहिनि उन्हनि में बि असांजो वोल्टमीटर जो इस्तेमालु थींदो आहे जेके इलेक्ट्रिशियंस यूज़ कंदा आहिनि। उन खां बाद में प्यारा ॿारो चवे थो त वोल्टेज इंडिकेटर्स इन कार्स एंड जनरेटर्स। हाणे कार हुजे या जनरेटर हुजनि या हेवी जेके असांजूं मशीन्स आहिनि उन्हनि में बि जेको आहे त असांजा ही वोल्टेज इंडिकेटर्स लॻल हूंदा आहिनि। उन खां बाद में चवे थो त पावर सप्लाई यूनिट्स इन लेबोरेटरीज़ में जेके असांजा पावर सप्लाई यूनिट्स हूंदा आहिनि पोइ उन्हनि में बि जेको आहे त असांजा वोल्टमीटर्स लॻल हूंदा आहिनि त असांखे कंहिं बि तजुर्बे जे लाइ या कंहिं बि सर्किट खे टेस्ट करण जे लाइ केतिरी वोल्टेज खपे त उहे असांजा जेके पावर सप्लाई यूनिट्स हूंदा आहिनि पोइ उन्हनि में बि जेको आहे त इहे असांजा वोल्टमीटर्स लॻल हूंदा आहिनि। उन खां बाद में चवे थो त मोबाइल चार्जिंग टेस्टर्स। हाणे जेके असांजा मोबाइल चार्जिंग टेस्टर्स हूंदा आहिनि ठीकु आहे जेके असांजा आम तौर ते ईअं चऊं त जेके असांजा जेको आहे त मोबाइल ठाहिण वारा मिस्त्री हूंदा आहिनि जेको आहे त रिपेयर कंदड़ हूंदा आहिनि उन्हनि वटि बि जेको आहे त वोल्टमीटर पियो हूंदो आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो प्रिकॉशन्स जे तरफ़ हलंदासीं त वोल्टमीटर खे यूज़ करण जा प्रिकॉशन्स कहिड़ा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरीं चवे थो त कनेक्ट द वोल्टमीटर इन पैरेलल। यानी वोल्टमीटर खे असांखे सर्किट में पैरेलल जेको आहे त कनेक्ट करणो आहे। उन खां बाद में चवे थो त ऑब्ज़र्व द करेक्ट पोलैरिटी। सभ खां पहिरीं असांखे जेको आहे त माना ऑब्ज़र्व करणी आहे करेक्ट पोलैरिटी। हाणे पोलैरिटी छा खे था चऊं असां यानी जेके असांजा टर्मिनल्स हूंदा आहिनि हिकिड़ो पॉजिटिव टर्मिनल हूंदो आहे हिकिड़ो नेगेटिव टर्मिनल हूंदो आहे। हाणे वोल्टमीटर जो पॉजिटिव टर्मिनल असांखे उन सर्किट जे पॉजिटिव टर्मिनल सां लॻाइणो आहे ऐं वोल्टमीटर जो जेको नेगेटिव टर्मिनल आहे उहो सर्किट जे नेगेटिव टर्मिनल सां कनेक्ट करणो आहे। ईअं न आहे त असां पॉजिटिव जो नेगेटिव लॻायूं ऐं नेगेटिव जो पॉजिटिव लॻायूं पोइ असांखे जेको आहे त करेक्ट रीडिंग न मिली सघंदी। ठीकु आहे सो उन खां बाद में थर्ड पॉइंट जी तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो त चूज़ द करेक्ट वोल्टेज रेंज। ऐं उन खां बाद में असांखे छा आहे त जंहिं बि असां डिवाइस जी वोल्टेज मालूम करणु चाहियूं था त सभ खां पहिरीं असांखे इहा शइ मालूम करणी आहे त असां वोल्टेज ही जेको डिवाइस आहे उहो केतिरी वोल्टेज खणंदो आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकिड़ो असांजो एसी पखो आहे जेको आम बिजली ते हलंदो आहे उहो मिसाल जे तौर ते जेकॾहिं 220 वोल्टेज खणे थो त असां जेको आहे 100 वोल्टेज ते उहो कांटो सेट न कंदासीं या उन वोल्टमीटर जी रेंज जेका आहे त उहा 100 वोल्टेज ते सेट न कंदासीं छो त 100 वोल्टेज ते जॾहिं असां उहा रेंज सेट कंदासीं उन फॉल्ट जी असांखे प्रॉपर नमूने सां ख़बर ई न पवंदी। ठीकु आहे सो सभ खां पहिरीं असांखे उन डिवाइस जी जेका आहे जंहिंजी बि असां टेस्ट कयूं था या जंहिंजो बि असां चेकअप कयूं था उनजी प्रॉपर ऐं सही वोल्टेज जे रेंज जी ख़बर हुजणु ज़रूरी आहे। ठीकु आहे उन खां बाद में प्यारा ॿारो लास्ट पॉइंट में चवे थो त नेवर कनेक्ट अ वोल्टमीटर इन सीरीज़। यानी वोल्टमीटर खे कॾहिं बि तव्हां सीरीज़ में कनेक्ट न कंदा। वोल्टमीटर खे कनेक्ट करण जो कहिड़ो तरीक़ेकार आहे त उनखे असां सर्किट में पैरेलल नमूने सां कनेक्ट कंदासीं। ठीकु आहे त प्यारा ॿारो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।